सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे ॿिया संसार जा कम जेके बि आहिनि उन्हनि में इज़त सेखारी वेंदी आहे। भई उन्हनि खे इज़त ॾियो, भई को सेठ आहे उनखे बि इज़त ॾियो, कोई पोस्ट पद ते आहे उनखे बि इज़त ॾियो, कोई अकुल ॿुधी वारो आहे उनखे बि इज़त ॾियो, को होशियारी वारो आहे उनखे बि इज़त ॾियो, को पाण को वधीक आहे उनखे बि इज़त ॾियो। जो गुण उहे चङायूं असां में अचनि उन्हनि जे लाइ इज़त हूंदी आहे। पर जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, कंहिं संत महात्माउनि जी शरण में वेंदा आहियूं, उन देव अवतार जे द्वार ते वेंदा आहियूं, त पोइ उते इज़त न, उते श्रद्धा ऐं भाव हूंदो आहे, उते प्यार ऐं प्रेम हूंदो आहे। जिते श्रद्धा ऐं भाव हूंदो आहे त पोइ उते इज़त न हूंदी आहे, दिली लगाव एतिरो हूंदो आहे। पोइ इज़त ॾियण त पंहिंजी जॻह ते, जॾहिं सभु कुझु पंहिंजो पाण खे ॾेई छॾिबो आहे त बाक़ी बचंदो छा आहे, सभु कुझु उन जो थी वेंदो आहे ऐं उहो मिली करे हिकु थी वेंदो आहे, पंहिंजो पाण सां मिलाए करे। तंहिंजे करे जीवन में असांखे ॿई चीज़ूं सम्झणु खपनि। उन सचे साईं जे लाइ विर्श, सिक, श्रद्धा, समर्पण, भेंट, पंहिंजो पाण खे ॾियणु, मुंहिंजी रहमत खे पाइणु ऐं कंहिं बि संसार में हलण लाइ चङे खे इज़त। इहे ॿ गुण असां में अची विया, असां संसार में बि सुखी रहंदासीं, पंहिंजो पाण खे बि वधाईंदासीं। तंहिंजे करे उनजे लाइ सभ खां वधीक अहमियत ॾिनी वई नाम खे। ऐं नाम जो मक़सदु इहो न आहे त असांखे ॿियो कुझु न हुजे, न ॿिया जेके पौतर पुस्तक पौतर जेके बि शास्त्र आहिनि कुझु बि आहे, असां उनजा गुण उनजूं चङायूं पंहिंजे जीवन में आणूं। पर कलयुग में नाम खे अहमियत इन करे आई, जीअं आमतौर हिकिड़ी कहावत हूंदी आहे न, भई 100 ॻाल्हि जी हिकु ॻाल्हि, या सभिनी बीमारी जी हिकु दवा। आमतौर ते सभिनी या सभिनी जो हिकिड़ो हल, सभिनी मसालनि जो हिकिड़ो हल, आमतौर सां हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु करणु। भई कंहिं माण्हू खे अकुल हूंदो, कंहिंखे न हूंदो, कंहिंखे सम्झ हूंदी, कंहिंखे न हूंदी, कंहिंखे ॿुधी हूंदी, कंहिंखे न हूंदी, कोई अमीर हूंदो, कोई ग़रीब हूंदो, कोई पढ़ियो हूंदो, कोई अणपढ़ियो हूंदो, हर क़िस्म जो माण्हू को जेको बि हुजे, भई जेको जीअं हुजे, उहो पंहिंजो अकुल ॿुधी सम्झ शास्त्र वग़ैरह सभु जेको बि हुजे, पंहिंजी उहा इज़त शान पंहिंजी जॻह ते आहे। पर उन मालिक नाम खे अहिड़ो रखियो भई जेको सभिनी समस्याउनि जो, सभिनी चीज़ुनि जो हिकिड़ो ई हल, जंहिं नाम जपियो ॼण सभिनी रहमतूं पातियूं, सभु कुझु पातो, तंहिंजो हिकिड़ो हल ॾेई छॾियो। इन जो मक़सदु इहो न कि असां ॿियो कुझु न करूं, न ॿियो ज्ञान समझ ॼाण असांखे सभु कुझु हुजणु खपे, जेतिरो हूंदो ओतिरो बहितरु हूंदो, जेतिरो असांजो अमल हूंदो उहो चङो हूंदो। पर इहो माना सभिनी जे लाइ, भई जेको हुजे, भई उनजे लाइ कोई फ़र्क़ु आहे ई न। जेके चऊं 100 ॻाल्हि जी हिकु ॻाल्हि, सभिनी बीमारियुनि जी हिकु दवा, सभिनी समस्याउनि जो हिकिड़ो समाधान, सभिनी मसइलनि जो हिकिड़ो हल, उहो सभिनी उहो सार जेको आहे मालिक नाम में ॾेई छॾियो। ऐं जॾहिं उन नाम में ॾिनो त पोइ जमान उनमें वो रहमत भरबी आहे। जॾहिं ईश्वर मालिक वो सचो साईं जॾहिं पंहिंजी रहमत बरसाईंदो आहे, उहो हक़ीक़त में ॾिसण में हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे, ॾिसण में हिकिड़ी चीज़ हूंदी आहे जंहिंसां जाप कंदा आहियूं, पर उन लफ़्ज़ में उहो पंहिंजी सॼी रहमत भरे छॾींदो आहे। ऐं उहा रहमत जीअं इंसानु वरंदो आहे त सभु कुझु मिली वेंदो आहे, उनजी पूरी रहमत मिलंदी आहे।
जंहिंमें ज्ञान बुद्धि समझ अकुल सभु अची वेंदो आहे ऐं इंसान जी रहमत खे पाए धरती तां खणी करे आसमान ते पहुची वेंदो आहे यानी मालिक ताईं पहुची वेंदो आहे मालिक जी रहमत